सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो जेको माण्हुनि जो शुक्र अदा नथो करे उहो अल्लाह जो शुक्र करे न सघंदो। तो सची ॻाल्हि इहा आहे त असांजे मुआशिरे में नाक़दरी वॾी आहे। माण्हूअ जी चङाई माण्हू खे नज़र नथी अचे, माण्हू जी मठाई खे माण्हू ॾाढो गौर सां थो ॾिसे। हज़रत अली साईं जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत कौल आहे। असांजे कोहिस्तान में असांजो समाजी साथी असांजे शाइर कमर कोहिस्तानी तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत सुहिणो शाइर हो, पर उणिवीह सुहिणाई त इंसान में हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं असां हुनजो को ॾियारो मल्हाईंदासीं या हुनजे मान में का तकरीब रखंदासीं, माण्हू चवंदा शेख साहिबु तव्हां जहिड़ा माण्हू नेक माण्हू वरी अहिड़े माण्हू जा ॾियारा था मल्हाइनि। पोइ उन्हनि खे आउं मिसाल तौरु अली साईं जो इहो कौल ॿुधाईंदो हुउसि त अली साईं जो हिकिड़ो ख़ूबसूरत कौल आहे, इंसान जे लाइ वॾो सबक़ु आहे हुन में। आउं त ईअं चवंदुसि त सॼो समुंड हिकिड़े लोटे में हिकु कूज़े में बंदि कयो अली साईं। अली साईं जो चवणु आहे त मख जेका आहे उहा इंसान जे सॼे ख़ूबसूरत जिस्म खे छॾे फट फुरड़ी जिते हूंदी उते वञी वेहंदी, सॼो ख़ूबसूरत जिस्म छॾे। सो जेको माण्हू मख जे मिसल हूंदो आहे उहो माण्हू जा रुॻे ऐब ॻोल्हींदो आहे, माण्हू जूं मठायूं ॻोल्हींदो आहे, पर जेको चङो हूंदो आहे उनखे माण्हू जे चङायूं नज़र ईंदियूं आहिनि। ऐं ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि कंहिं ॾाहे जा त जॾहिं तव्हां हिकु माण्हू ॾांहुं हीअं आङुर खणंदव त हे तव्हांजी बाक़ी चारि आङुरियूं जेके हिननि जी माड़ तव्हां ॾांहुं हूंदी त पंहिंजे एबनि खे रोज़ ॾिस। या चवणी आहे त पंहिंजे एबनि खे ॾिसण में तूं पाण खे एॾो मसरूफ़ रख जो तोखे ॿिए जे एब ॾिसण जो मौक़ो ई न मिले। को मसइलो न आहे जो ऐं दुनिया में जिते चङाई ॾिसे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु इहो माण्हू जो फ़र्ज़ु आहे। माण्हू जा एब ॾिसण जे बजाए पंहिंजा एब ॾिसजनि ऐं कंहिंजी चङाइनि खे कॾहिं नज़रअंदाज़ न कजे। इहा माण्हूअ जे ख़ूबसूरती जी हिकिड़ी अलामत आहे। साईं रोशन ब्राह्मणी साहिब जूं खोड़ सारियूं ख़ूबियूं, हुन मां हिकिड़ी नुमाया ख़ूबी मूंखे नज़र इहा थी अचे त साईं सां असांजो जेतिरो बि साथ रहियो, कचेरियूं थियूं, मोहबतूं, महफ़िलूं, रिहाणियूं, किथे बि कॾहिं साईं जी ज़ुबान खां असां कंहिं माण्हू जी शिकायत या गिला ग़ीबत न ॿुधी आहे। इहा वॾी माण्हू जी ख़ूबी आहे जो माण्हू अॼुकल्ह माण्हुनि जी हिकिड़ी इहा विंदर थी वई आहे त माण्हू जिते मौक़ो मिले ॿिए जी कमी पेशी पेश करे ऐं पाण वणाइण जी कोशिशि करे पंहिंजो पाण खे सगड़ सां वटि हिते इहा ई ॻाल्हि पए थी त सिज खे या चोॾहीं जे चंड खे कॾहिं वाखाण कराइण जी ज़रूरत पेश न आई आहे। हुन जी रोशनाई खे ॾिसी हर माण्हू इहो चवण ते मजबूर आहे त चोॾहीं जो चंड सुहिणो आहे ऐं सिज जेको आहे उहो रोशन आहे। अॼु ॾींहुं ताईं दुनिया में को बि अहिड़ो न मिलियो हूंदो जंहिं चयो हूंदो त चोॾहीं जो चंड सुहिणो न आहे या सिज में रोशनी आहे। सो माण्हू में अलाह साईं जे तौफ़ीक़ सां जेके चङायूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे वरजाइण जी, ॿाराइण जी, पढ़ाइण जी, वधाइण जी, लिखण जी, चवण जी माण्हू खे पाण कोशिशि न करणी पवंदी, पाण ई हुनखे। मूं त जॾहिं मुखालफ़तूं थींदियूं आहिनि हिन नेकी जी राह में त के माण्हू अची ॿुधाईंदा त साईं फलाणो माण्हू तव्हांजी गिला पिया कनि, आउं उन्हनि खे हज़रत शेख अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जो इहो कौल ॿुधाईंदो आहियां त साईं खे कंहिं माण्हू अची चयो त साईं फलाणो माण्हू तव्हांजी शिकायत पियो करे, पाण चयो त उहो मुंहिंजो दोस्त आहे, तूं मुंहिंजो दुश्मन आहे। जेको मुंहिंजी शिकायत पियो करे उहो मुंहिंजूं ख़ताऊं घटाए थो पियो, मुंहिंजूं नेकियूं वधाए थो पियो। तूं इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाए उन माण्हू जे लाइ मुंहिंजे दिलि में नफ़रत विझी मूंखे गुनाहगार पियो करे, तूं मुंहिंजो दुश्मन आहीं, हू मुंहिंजो दोस्त आहे। सो सची ॻाल्हि इहा आहे त माण्हू इन टाइम ते जेकॾहिं इहा पंहिंजे अंदरि सलाहियत रखे थो जो गिला ग़ीबत खे बर्दाश्त करे विझे त इहा माण्हू जी वॾी वॾवाण आहे, वॾी बर्दाश्त आहे। मूं हिकिड़े कोहिस्तान जे ॾाहे खे ॾिठो समाजी साथी खे त का तकरीब हुई, कंहिं माण्हू खे माइक ते अचण जो जॾहिं वारो मिलियो त 40 मिंट हिकिड़े माण्हूअ लफ़्ज़ ब लफ़्ज़ ॿी का ॻाल्हि न कई, उन महिमान ख़ासि ते तनक़ीद कई, एतिरी ख़तरनाक तनक़ीद कई, न इख़लाक़ जा पहलू न मतिलबु का कसर न छॾी हुनजे घटि करण में, गिला करण में। सभु माण्हुनि जो गुमान इहो हो त जॾहिं महिमान ख़ासि खे वारो मिलंदो त हू उन माण्हू जे हर ॻाल्हि जो जवाबु ॾींदो ऐं फुल पंहिंजो जेको आहे जवाबु ॾींदो। पर असांखे ईअं महसूसु थियो ॼण त उन टाइम ते हुनजे कन में कपा पियल आहे, हुन का कन ई कान ॾिनी, हुन ॿुधो ई कोन पियो, हुन पंहिंजी ॻाल्हि कई। हुन जे बाबा जेका असां खां थी आहे उहा असां कोशिशि कई आहे, अञा बि असीं
तव्हांजी दुआनि जे ज़रिए सां पंहिंजे मालिक मां इहा उमेद रखूं था त जेके ॼमार जा वॾी आहिनि इंशाअल्लाह इंसानी जी ख़िदमत कंदासीं कमी कोताहियूं इंसान में हूंदियूं सो बहरहाल मूं ॻाल्हि इहा बि कई त असांजो दोस्त तमामु प्यारो साथी असांजो सॼण असांजो तमामु प्यारो साईं रोशन पिरामाणी साहिबु तव्हां सां सभिनी जो प्यारो आहे असांखे इंतिहाई ख़ुशी आहे त अॼु हुनजे जनमॾींहं जे मौक़े ते असां हुनखे यादि कयो आहे पंहिंजे अङण ते असां हुनजे आमद खे पंहिंजे लाइ इंतिहाई इज़त सम्झूं था पंहिंजो मान सम्झूं था अॼु मुंहिंजे नंढड़े बचिड़े आदिल शेख जी मुंहिंजी नियाणी जी जनमॾींहं जी तारीख़ हुई ऐं अजीब इतफ़ाक़ अथव 5 जुलाई ते मुंहिंजो जनमॾींहुं आहे ऐं 25 जुलाई ते मुंहिंजी नंढड़ी आख़िरी नियाणी जो जनमॾींहुं आहे ऐं 26 जुलाई ते मुंहिंजे आदिल शेख जो जनमॾींहुं आहे 4 जुलाई जो 27 जुलाई ते मुंहिंजी पहिरीं नियाणी जो जनमॾींहुं आहे वरी कुदरती अजीब अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो संदसि शादी बि 6 जुलाई ते थी माना जुलाई जो महीनो असां सां निभाए थो ऐं असांजे महफ़िल जो जेको आहे सो सुहिणो सदर सदरुद्दीन साहिबु 4 जुलाई ते दुनिया जे अंदरि क़दम रखियो हुनखे गुज़री वियल 4 जुलाई जेका आहे हुनजी मुबारक थींदे असां चाहींदासीं त महफ़िल खे हिन शेर सां इख़्तिताम कंदे असां पंहिंजे महफ़िल जे मोर साईं पिरामाणी साहिब जा ख़ूबसूरत ख़्याल ॿुधण लाइ हलूं ऐं तमामु हिकिड़ो सुठो शेर आहे लफ़्ज़नि जे हुन में महफ़िल जे पुॼाणीअ ते रया गॾराही साईं जी गुफ़्तगू साईं प्रोग्राम जो एंड थींदो रया गॾराही जॾहिं धार थींदा विछोड़े जा दिलि ते वधी बार वेंदा तुंहिंजे सिंध साई सदाईं सलामत वरी मोह मेला पिया यार थींदा तव्हांजे भरपूर आजियान में मोहबतनि में दुआनि में साईं रोशन पिरामाणी सवेरे उन शहर जो ज़िक्र कयो थोरा मूं ते मारवड़नि जा सॼो शहर साईं ॿुधाए पियो अर्ज़ इहा त मां इंतिहाई थोराईंदो आहियां साईं शेख साहिब जो जंहिं असांखे अॼोके ॾींहं ते यादि ॾियारियो कल्ह जेको ज़िक्र कयो इरफ़ान चयो त मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो आहे त मूं फ़ोन इरफ़ान जी ख़राबु हुई पर तव्हांजी सालगिरह आहे त अॼु को प्रोग्राम रखो मूं चयो बाबा हाणे छा गर्मियूं आहे संगत खे तकलीफ़ न ॾे हुन खां माज़रत कई अॼु वरी साॻी ॻाल्हि साईं शेख साहिबु चयो साईं इहो जेका आहे इहा चूंचरा कान हलंदई शाम असां वटि अचिणो अथई ऐं पाण पर वॾो नथा कयूं पाण में दोस्त हूंदासीं उहा गॾिजी सॼी गैदरिंग कंदासीं पर बहरहाल इहा साईं जी ईअं सम्झो त नियत जो हिकिड़ो ख़ुलूस आहे ऐं सची नियत आहे मोहबत आहे जंहिंजो साईं इज़हार कयो आहे तव्हां सभिनी दोस्तनि जेको कुझु ॻाल्हायो जेके पंहिंजा ख़्याल पेश कया तव्हांजी वॾी महिरबानी आहे असां में कुझु कोन्हे पर तव्हां लाइ वधीक साईं तारीफ़ करे विया आहियो असांजो जेको हाल हूंदो आहे साईं पंवर साहिबु जेका ज़िक्र कयो त जोई खां वठी वाई खां वठी काछे खां वठी असांखां जेको पुॼी सघियो आहे असांखे जेको कुझु इहो जेकॾहिं अवामी शऊर पट ते विहारणु पाण सुञाणण वारी ॻाल्हि ऐं पाण मारण वारी ॻाल्हि लतीफ़ साईं जे हिन शहरनि वारी त नकी खणनि पाण सां नकी साणनि पाण अहिड़ा जन वञाण आऊं जीअंदी उन ॾींहुं पहिरियों जेको इहो सबक़ु असांखे ॾिनो हुई अवामी तहरीक रसूल फरीअ सां जेका ॻाल्हि असांजे पहिरें सबक़ में शामिलु हुई उन खां पोइ जेके सुजाग ॿार जूं मीटिंगूं इहे स्टडी सर्कल इहे ॿाराड़ी में ॻोठनि जा दौरा आम हारियुनि नारियुनि सां जेके मुलाक़ातूं जेको कॾहिं उहो पाण ईअं कोन था चऊं जेको असां अर्श ॾारे विधो आहे पर हिकिड़ो नंढिड़ो ॾीओ जीअं चइजे पंहिंजे हिसे जो असां कोशिशि कई आहे ज़मीर असांजो मुतमिन आहे पोइ भली असां काछे में रहिया हुजूं वाई में रहिया हुजूं
जिन ॻाल्हियुनि जो मूंखे हींअर ज़िक्र जी पियो हाणे पियो थिए सालगिरह ते अॼु कादर लाशारी ॿियनि दोस्तनि अमीर प्रेमी हुननि जेके लिखिया मूंखे इहा ख़बर न हुई त इहे शयूं जेके थियूं आहिनि तो कादर मां सम्झां थो कि इहा हुनजी वॾाई आहे, इहा हुनजी बुर्दबारी आहे। सहब आहे, कादर ज़िक्र कयो आहे, हींअर वॾो नालो आहे प्रेस में कराची में जेको पंहिंजी ख़िदमत सरअंजाम ॾिए पियो। फ़ख़्रु थींदो आहे असांजे नौजवान शागिर्द जेके असां वटि पढ़िया आहिनि उहे अॼु जेकर कंहिं सुठी जॻह ते आहिनि त थींदो आहे। हुन इहा ॻाल्हि लिखी त मां उहो माण्हू हुउसि जो साईं रोशन मूंखे हिकिड़ी दावत में वठी वियो दादू में, उहा मुंहिंजी पहिरीं दावत हुई सुजाग ॿार तरीक़ में सोण में हेॾी ॿार वारी उमिरि में कि मूंखे उहो अॼु ताईं यादि आहे जो मां हिकिड़ी बूटी खईं ऐं पोइ हुन में फाथल हुअसि त इहे इन जो जेको हॾो आहे इहो मां किथे विझलायो ऐं हथ में हुयो। पोइ सोचियुमि त मां साईं खां पुछा कयां छा कयां, साईं कचहरी में हुयो। आख़िर मूं सोचियो त भला इहो खीसे में थो विझां। इहे अखर हुन लिखिया आहिनि उन पंहिंजी ईमानदारी सचाई सां कि असां अहिड़े माण्हुनि खे खणी अची साईं हेसि ताईं पहुचायो आहे जो अॼु असां हिते वेठा आहियूं, फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं। मां सम्झंदो आहियां त इहे रुगो कादर ते असांजो को कोन्हे थो, असां सभिनी खे कनि माण्हुनि इहो गस ॾेखारियो हूंदो। असां सभिनी ते रातियुनि जूं रातियूं वेही कनि साईं शेख साहिब जहिड़े माण्हुनि, अहिड़ा असांजा काज़ी गफ़ार जहिड़ा माण्हू ऐं अहिड़ा साईं करम वसाण जहिड़ा माण्हू, साईं नूर मोहम्मद मशहूरी जहिड़ा माण्हू इलाही पंहिंजा हिकिड़ा कामरेड ईंदा हुआ जेके हुते रातियुनि जूं रातियूं भरण में पिया हलंदा हुआ। असां हैरान थींदा हुआसीं, खिलंदा हुआसीं हीअ छा आहे, हिननि छा ॾिठो आहे। हिते ड्राइंग रूम वारी सियासत न, पर इहे माण्हू हमज़ो हारी काज़ी गफ़ार जहिड़ा माण्हू इहे असांजे काछे जा पत्थर साईं तव्हां ॿुधी हैरान थी वेंदव। इहे पहिरें पंधु करे आया थिया। उन दौर में का मीडिया कान हुई, का अख़बार कान हुई, या जी चिती मार्शला हुई, मीटिंगूं कचहरियूं ॿाहिरि थींदियूं हुयूं, उतां ते कचहरी न थींदी हुई। जंग में या उतां खां ॿाहिरि निकिरी जिन माण्हुनि खे ख़ुफ़िया ॿुधाए पवंदो तव्हांखे अचिणो आहे, साईं खे अचिणो आहे, ॿिए खे अचिणो आहे, अहिड़े तरीक़े सां कचहरियूं थींदियूं हुयूं। वरी राति जो थियूं कंहिंखे का ख़बर कान, का ख़बर का वाह वाह, का अख़बार जो सिट उहा कुझु बि न हूंदी त मूं वाह वाह वॾो को तीर आहियूं, कुझु बि न। ईअं पिया उहे मौलाई हलंदा ऐं कमु कंदा। ऐं ईअं ई मूंखे पढ़ाइण जो जेकॾहिं इतफ़ाक़ थियो आहे त मां 5-6 खां पोइ छॾे ॾिनो। मूंखे बि इन्हनि अवामी तरीक़े माण्हू जंहिंजो मां नालो खणणु ज़रूरु पसंदि कंदुसि, उहो माण्हू आहे नूर नबी राव जो। ऐं नूर नबी राव जो ख़ुदि MRD जी तहरीक में हुनजो वॾो किरदारु आहे। ज़िले दादू खां वठी ॿियनि ज़िलनि में हिन खे उन कमेटी में हुयो। सियाई मार्शला वारा छिता थी पिया जे ख़िलाफ़ फुट स्पेशल कोर्टनि में हिन लाइ केस हलिया। इहो हुनजो दौर हो। नूर नबी इन अरसे में काछे जे ॻोठनि में गुमनाम थी रहियो ऐं माण्हुनि में इहो इल्मु शऊर सम्झ किथे स्टडी सर्कल, किथे पढ़ायूं, किथे छा उनजो इहो हो जो असांखे बि चई न तव्हां त पढ़ी सघो था। मुंहिंजी राइटिंग ॾिठईं उते वरी जेको नंढड़ी हिकिड़ी लाइब्रेरी जो सिस्टम हुयो जेको पहिरियों मां सम्झां थो जेका इल्म जो ॾीओ आहे त उहो असां वाहिपा जे जहिड़े ॻोठ में काछे जो हिकिड़ो सेंटर शहर आहे उते असां उन दौर में हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु कई। लाइब्रेरी कीअं क़ाइमु कईसीं? 10 किताब साईं खां खणी आयासीं, 10 किताब इरफान खां, 10 किताब साईं खोसे साहिब खां, 10 किताब आमड़े खां या साईं पंहिंजो हाजी खान खां। ईअं कंहिं वटि 50, कंहिं वटि 10, का बि सरकारी मुदाख़लत न, के फंड न, ईअं ई बिस्मिल्लाह करे उहे खणी अची हिकिड़ी लोह जी पेटी वठी उन में किताब रखियासीं, लिस्ट रखीसीं। अहिड़े नौजवाननि खे चवंदासीं अचो वेहो पढ़ो ऐं ईअं असां पंहिंजी हुन सफ़र जी शुरूआति कईसीं। पोइ उहा अॼु बि लाइब्रेरी क़ाइमु आहे ऐं उहो पोइ असांखे ईअं सम्झो फंड बि मिलिया, असांखे कबट बि मिलिया। पोइ उन लाइब्रेरी तरकीब कई शाबदती भिटाई जे नाले सां, अॼु बि लाइब्रेरी आहे हले पई। पर इहो असांजो शुरूआती सफ़र जी हिकिड़ी विक हुई जंहिंमें इहे सभु नौजवान अॼु जेको यादि कनि पिया। हिते जेको असां खां पुॼी सघियो आहे, हिते असां को वॾो कमु न कयो आहे। कंहिं माण्हू चयो त चंडु ॾाढो सुहिणो आहे, पर जॾहिं चंड ते पहुचे थो त माण्हू मायूस थी थो वञे। यार हिते त मिटी जा ढेर आहिनि, जबल आहिनि, पथर आहिनि। तंहिंजे करे दुहल जे लाइ कंहिं माण्हू चवंदा आहिनि त दुहल जेको आहे परे खां ॾाढो सुरूर ॾींदड़ आहे, पर जॾहिं माण्हू वेझो थो पहुचे अधु कलाक खनि तुंहिंजे मथे में इहो वॼंदो त माण्हू बोर थी पवंदो, चवंदो भई हिन भला माना कॾहिं जान छॾियो। तीअं जेका जामसर वारी साईं ॻाल्हि कई, जामसरो ॾाढो पढ़ियल लिखियल जो शहर, यूनिवर्सिटी जो शहर, हलीम बाग़ी जूं शाइरियूं, यूनिवर्सिटियूं ॿियो। पर जॾहिं हिते पहुतो आहे त साईं खे इहो अंदाज़ो थियो हूंदो त मुसीबतूं रुगो भूला खान में कोन हुयूं, पर हिते बि घटि कान्हे का। जिते तव्हां पहुचंदो पाण वणाइण जूं ॻाल्हियूं बि आहिनि, हिक ॿिए खे कटण जूं ॻाल्हियूं बि आहिनि, उहे सभु शयूं आहिनि। हिते वॾा तजुर्बा थिया आहिनि। साईं शेख साहिबु सियासी कमु कंदे, समाजी कमु कंदे, ख़िदमतूं अंजाम ॾींदे
जेको एक्शन कमेटी खां वठी हिते अवामी तरीक़े सियासत खां वठी पाणी ते जेको असां हिते APC पहिरियों असां करायूं आहिनि, इहो हिकिड़ो वॾो दौरु हुयो। इन खां अॻु में समाजी तरह इरफान मुल्कत वारनि दोस्तनि वॾो हिकिड़ो कमु कयो आहे त हिते जेको दुकानदार यूनियन या ॿियूं ॿियूं शयूं, पर इहे सभु शयूं आस्ते आस्ते हिकिड़ा प्रोसेस हूंदा आहिनि, उन मां वरी वधीक शयूं पैदा थींदियूं आहिनि। असांजो अबरो सबरो हाल हो दोस्तनि सां मिली जुली करे 2012 खां वठी एक्शन कमेटी जे नाले सां पोइ मुख़्तलिफ़ असां हिते शुरूआति कई। वॾा तजुर्बा तमामु ज़बरदस्त, उन मां नफ़ा बि थिया, नुक़सान बि थिया, पर मुंहिंजी वरी हिकिड़ी उन दौर खां वठी आदत रही आहे, ॻोठ वारे दौर खां वठी जेको साईं पावर साहिबु ॻाल्हि कई, जोई जी जिदोजहद खां वठी या जामशर जी जिदोजहद खां वठी पोइ जेके बि इतिहाद थिया हुजनि, जेके समाजी कम थिया हुजनि, यकीन कंदो काफ़ी असांखे जीअं चइबो आहे पाण इलाही असांजा मौलाना साहिबान मिसाल ॾींदा आहिनि, ॾाढो मूंखे वणंदो आहे, जितना दिया सरकार ने मुल्क इतनी मेरी औकात नहीं। असां में उहो आहे ई कुझु कोन, असांखे जेको हिननि माण्हुनि ॾिनो, माण्हू गावड़ कंदा आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं मां जोश में ॾिसंदो आहियां, इलाही दोस्त चवंदा आहिनि माण्हू बेवफ़ा आहिनि, माण्हुनि में हाल ई कोन्हे, माण्हू पंहिंजे मसइलनि जे लाइ तयारु कोन्हनि, हीअं कोन्हनि, फिरण कोन्हनि। जेका हिकिड़ी ॼण त हिकिड़ा लफ़्ज़ पिया, मां ॻाल्हि नथो चवां, पर हिकिड़ा अहिड़ा पिया लफ़्ज़ माण्हुनि जे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि आवाम जे लाइ जो मायूस थींदा आहिनि। असां ईअं कोन्ह कयो। ठीकु आहे, काफ़िले में उन महफ़िल में 50 माण्हू हुया, उन मां 4-5 अहिड़ा माण्हू ज़रूरु निकिता, पर 10 माण्हू असांखे अहिड़ा मिलिया जेके अॼु ताईं असांजे साथ में साथ आहिनि, जेके हिते तव्हां ॾिसो पिया। अॼु जेका इहा ॻाल्हि पाण वॾो प्रोग्राम कोन्ह कयोसीं, साईं चयो बाबा मां जेके दोस्त आहिनि पंहिंजे हिन रूम में मां पी सघंदा, असां उहे घुराईंदासीं, कचहरी कंदासीं। तो हीअ कचहरी आहे। अॼु बि उहे माण्हू मूंखे अहिड़ा मिलिया जेके तव्हां दोस्त वेठा आहियो, इरफान मुल्कत, साईं हाजी खान आया, सदर साहिबु आहे, असांजे लाहौती साहिबु आहे, SB अहिड़ा ॿिया अञा खोड़ आहिनि जिन खे असां चयो कोन्हे, पर अहिड़ा माण्हू आहिनि जिन ते असांखे वहिसाब थींदो आहे। इन्हनि माण्हुनि खे अगरि असां अधरात जो सॾु कंदासीं उहे पीअंदा कोन, उहे कमीज़ पाइण जी बि तकलीफ़ न कंदा, उहे माण्हू चंपल पाइण जी बि कोशिशि न कंदा। जॾहिं बि उन्हनि खे सिंध सॾु कयो या असां सॾु कयो, उहे बिना चपल जे असां वटि पहुची वेंदा। अहिड़ा माण्हू असांखे मिलिया आहिनि। बाक़ी जेके माण्हू आहिनि जहिड़ी नियत जा, इलाही मिसाल सां चवंदा आहिनि त भाई कंहिं माण्हू पे विछू खे बचायो, हथ ॾिनई, विछू चढ़ियो त विछू खे रंग आयो, वरी छॾी कयईं त वरी साॻियो पाणी में किरी पियो। हिन वरी कोशिशि कई त वरी हिनखे बचायसि, ॿुॾे थो, हथ ॾिनई, वरी हिन में विछू चढ़ियो त विछू वरी बि रंग आयसि, वरी छंडको ॾिनई त विछू वरी साॻियो पाणी में किरी पियो। 3 दफ़े जॾहिं हथ वधायो त हिनखे कढांसि, त कंहिं दोस्त हुनखे चयो साईं तूं बादशाह आहीं, 2 दफ़ा तोखे ॾंग कयो त वरी बि हुनखे कढी पियो, सुधरी नथो। चई यार ॻाल्हि इहा आहे, मां पंहिंजी आदत खां मजबूर आहियां, हू पंहिंजी आदत खां मजबूर आहे। तव्हांखे अहिड़ा समाज में खोड़ माण्हू मिलंदा जेके नेगेटिव सोच जा पंहिंजी आदत खां मजबूर मिलंदा, ऐं असां ऐं तव्हां उहे बि आहियूं जेके कुझु बि कोन्हे असां वटि, की असां करोड़पति अरबपति न आहियूं, पर मां सम्झां थो जेको वरी असां वटि आहे उहो कंहिं चङे भले वटि आहे। असां वटि ख़ुलूस आहे, प्यारु आहे, सचाई आहे, पंहिंजाइप आहे, कुर्ब आहे, हिक ॿिए जे लाइ जेको अहसासु आहे। जॾहिं माण्हू में अहसासु मरी वेंदो आहे कंहिं ग़रीब जे लाइ, कंहिं पाड़े वारे जे लाइ, कंहिं मिसकिन जे लाइ, त उहो माण्हू कंहिं कम जो कोन्हे, भली करोड़पति हुजे। हिते करोड़नि जा बंगला सोसाइटी में पिया आहिनि, कहिड़े कम जा आहिनि? कासमबाग में ॾिसंदा आहियूं हिते अरबपति माण्हू पिया आहिनि, ईअं पंहिंजी मौत मरी था वञनि, अॼु आया सुभाणे विया, कंहिंखे यादि न आहिनि। पर जेकॾहिं ज़िंदा आहे त मिसकिन जहान ख़ान खोसो आहे, जेको सवेर ज़िक्र थियो, का मीडिया कान हुई, का थर में का अख़बार कान हुई, को ही मैसेज जो दौर कोन हुयो जो रोज़ हुनजी का अख़बार छपे। पहिरें पिया थो माण्हू मानी पुठी सां ॿधी, ॻंढ ॿधी, बसर ॿधी निकिरी पवंदो। अॼु फलाणे जो केस आहे, कंहिंजी हाज़िरी आहे, कंहिंखे कहिड़ो कमु, कंहिंखे इस्पताल पहुचाइणो, अॼु मिसकिन जान खोसे जा सबक़ पिया था पढ़ो। हुन माण्हू खे शामिलु कयो वियो आहे, एज़ाज़ ॾिनो वियो आहे। त मां चवां थो त तव्हां उहो साॻी मिसाल पाण ते लागू कयो, भलाई जे रस्ते ते, चङाई जे रस्ते ते तव्हां हलंदा रहो। जेके माण्हू तनक़ीद कंदा उहे रहिजी वेंदा, जेके माण्हू तव्हां सां वाक़ई जेकॾहिं तव्हांजो सही कमु आहे, लाइन दुरुस्त आहे, तव्हां में का लालच कान्हे, तव्हां में का अहिड़ी लोभ लालच न आहे, त तव्हांखे हज़ारे अहिड़ा माण्हू मिली वेंदा, हज़ारे नौजवान मिली वेंदा। इंशाअल्लाह इहा पंहिंजी जुज़त जारी रहंदी। जेको असांजो अबरो सबरो हाल हूंदो, मां इन ताईं घुराईंदो आहियां ऐं मां मुबारकबाद थो ॾियां असांजा इहे जेके गुलाब जा गुल आहिनि, असांजा यार आहिनि। आदिल खे मां हर प्रोग्राम ते ॾिसंदो आहियां, या अब्बास आहे, उहे साईं जो ईअं सम्झो त राइट ऐं लेफ्ट हैंड जीअं हूंदा आहिनि न,
ऐं नंढड़ी उमिरि में हिननि नौजवाननि उहो सिंध म्यूज़ियम में प्रोग्राम हुजे ॿिया प्रोग्राम हुजनि ही हमला साईं जा भरिजला उते हूंदा आहिनि ऐं इहे ई सुभाणे असांजो आईंदो आहिनि अलाह साईं हिननि खे ख़ुशि करे यादि रखे अलाह साईं वॾी जमात ॾे ऐं असांजा नौजवान आहिनि हिननि नौजवान नंढड़नि ते असांखे फ़ख़ुरु आहे ऐं इहा हिननि जी तरबियत आहे जो अॼु वॾड़नि सां गॾु इहे वेठा आहिनि बाख़लाक़ तरीक़े सां इहा साईं जी तरबियत आहे ऐं असांजी नंढड़ी जेका आहे अलाह कंदो इनशाअल्लाह जेका साईं जी तरबियत आहे महिनत आहे त इहो असां में इहो सिर्फ़ जो फ़र्क़ु कोन्हे नंढड़ो या नंढड़ी पर असांजियूं न्याणियूं असांजूं अदड़ियूं सुभाणे पंहिंजो सिंध जो जेको रोशन मुस्तक़बिल आहे उन में असांजा ॿारनि सां गॾु असांजे पुटनि सां गॾु असांजियूं न्याणियूं उनजी वारसी कनि मां हिकु दफ़ो इब्ताई साईं जो थोराइतो आहियां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके बि दोस्त हिते आया आहिनि ऐं टाइम पंहिंजो क़ीमती कढे ऐं हिन मौक़े ते पहुता आहिनि मां उन्हनि दोस्तनि जो दिली शुक्रगुज़ार आहियां महिरबानी लख महफ़िल जी पुॼाणी थींदी पर दिलि चाहे थी त साईं जी गुफ़्तगूअ जो जेको तत आहे उहो हिन शेर में आहे उहो आउं पेश कयां त चङनि साण चङायूं ईअं ई सभु को होए तो जीअं करे न कोई पुछनि साण पलायूं या वरी साईं जे ख़्यालनि जी तर्जुमानी तालिबुल मौला जे हिन लफ़्ज़नि में त सभई सूर सीने में समाए हलियासीं असां नींहं पंहिंजो निभाए हलियासीं अंदर ई अंदर में मातम मचे पियो पोइ बि मुल्क मुंहं ते सजाए हलियासीं असांजे जीवन जो इहो फ़लसफ़ो आहे तालिबुल मौला रोई पाण ॿियनि खे खिलाए हलियासीं सो इंशाअल्लाह